मलक असद ऐं संदसि पुटु एमपीअ जेको मलक सिकंदर ख़ान जे तरफ़ां को बि अहिड़ो जेको आहे डिसीशन न आहे वरितो वियो, को बि अहिड़ो मौक़ुफ़ मीडिया खे न आहे ॾिनो वियो। संदन जेके सियासी मुखालिफ़ आहिनि उन्हनि पीपल्स पार्टीअ में शमूलियत कई। जामशोरे ज़िले जे अंदरि हिकिड़ो सियासी बेस हलंदड़ सोशल मीडिया ते ॿिन्ही जा हमदर्द हिक ॿिए जूं सोशल मीडिया में हिमायत करे रहिया आहिनि। अॼु जेको ताक़त जो मुज़ाहिरो मलक चंगेज़ ख़ान ऐं संदसि साथी जेको गॾु आहे वॾेरो कांबू ख़ान ब्राह्मणी पारां पंहिंजी सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कयो पीपल्स पार्टी में शमूलियत खां पोइ। जीअं कराची खां जीअं निकिता उहे कोस्तान जामशोरे ज़िले जे अंदरि जीअं पहुता त हुनजो विख विख ते जेको माना थो इस्तक़बाल कयो ऐं जामशोरो टूल प्लाज़ा ते हुन सां गॾु 32 मेल जेको लूणी कोट वटि ऐं नूरियाबाद सरी तमामु वॾे पैमाने ते जेको हुननि जो इस्तक़बाल थियो। ईंदड़ वक़्त में कहिड़ी सूरत हाल थी बीहे हिन महिल सॼे ज़िले जे माण्हुनि जूं ख़ासि करे सिंध जे सियासी माण्हुनि जूं नज़रियूं जामशोरे ज़िले जी सियासत ते आहिनि। छो त जामशोरो ज़िलो जॾहिं बि जामशोरे ज़िले जी सियासत जी ॻाल्हि कई वेंदी त सिफ़ अवल सियासी ॻाल्हि ईंदी त उहा मलक असद जी ईंदी। त मलक असद जो जामशोरे ज़िले जे अंदरि सियासी गिरफ़्त तमामु वॾी आहे। पर पाकिस्तान पीपल्स पार्टी में मलक चंगेज़ ख़ान ऐं कांबू ख़ान ब्राह्मणी जी शमूलियत खां पोइ जामशोरे जी क़यादत पाण हैरान ऐं परेशान आहे। पाण वरी ॿिए कंहिं प्रोग्राम में मिलंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान धनी बख़्श बारी जो ॾींदा इजाज़त। सलामत सिंध सलामत।